सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार। अॼु असां पढ़ंदासीं बायोलॉजी जूं वधीक 3 ब्रांचेस जेके आहिनि हिस्टोलॉजी, फिजियोलॉजी ऐं इकोलॉजी। सभ खां पहिरियां अचो त पढ़ूं था असां हिस्टोलॉजी जे बारे में। हिस्टोलॉजी लफ़्ज़ हिस्टोज़ मां वरितो वियो आहे, जंहिंजी माना आहे वेब या टिश्यूज़। सभ खां पहिरियों हिते सुवाल पैदा थिए थो त टिश्यूज़ छा थींदा आहिनि। त टिश्यू जी अगरि असां डेफिनेशन ॾिसंदासीं त असांखे ख़बर पवंदी टिश्यू इज़ द कॉम्बिनेशन ऑफ सेल्स हैविंग सिमिलर फंक्शन, यानी कि सेलनि जो अहिड़ो मेड़ जंहिंजो साॻियो कमु हुजे त असां हुनखे टिश्यू चवंदा आहियूं। प्लांट में भी टिश्यू थींदा आहिनि, एनिमल में भी टिश्यू थींदा आहिनि। प्लांट में कहिड़ा टिश्यूज़ थींदा आहिनि? प्लांट में मुख़्तलिफ़ टिश्यूज़ थींदा आहिनि, जीअं ज़ाइलम टिश्यू जो कमु हूंदो आहे वाटर जी ट्रांसपोर्टेशन करणु। पहाड़ुनि खां जेका सॼे बूटे ताईं ट्रांसपोर्टेशन हूंदी आहे वाटर जी, उहा ज़ाइलम टिश्यूज़ कराईंदा आहिनि। ॿिया आहिनि फ्लोएम टिश्यू। फ्लोएम टिश्यू जो कमु हूंदो आहे खाधे जी ट्रांसपोर्टेशन करणु। जॾहिं बूटे जे पन में खाधो ठहंदो आहे, उहो खाधो सॼे बूटे ताईं फ्लोएम डिस्ट्रीब्यूट कंदो आहे, ट्रांसपोर्ट कंदो आहे। जेके फ्लोएम टिश्यूज़ हूंदा आहिनि उन्हनि जो कमु ट्रांसपोर्टेशन ऑफ फूड हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां एनिमल्स में भी टिश्यूज़ लधा वेंदा आहिनि, जीअं कनेक्टिव टिश्यूज़। कनेक्टिव टिश्यूज़ जो कमु छा हूंदो आहे? कनेक्शन प्रोवाइड करणु। जीअं असांजा बोन्स आहिनि, हॾा असांजा कनेक्टिव टिश्यूज़ आहिनि। ब्लड इहे असांजी कनेक्टिव टिश्यू आहे। मस्क्यूलर टिश्यू जेके असांजे मसल्स ते मुश्तमिल हूंदा आहिनि। मस्क्यूलर टिश्यूज़ मसल्स फाइबर्स जा ठहियल हूंदा आहिनि, जंहिंजो कमु हूंदो आहे कंट्रेक्शन ऐं रिलैक्सेशन। जीअं असां मूव कंदा आहियूं, चुरपुर करे सघूं था, उहो मस्क्यूलर टिश्यूज़ जे करे सघूं था। ऐं नर्वस टिश्यूज़ अहिड़ा टिश्यूज़ हूंदा आहिनि जेके असांजे दिमाग़ ऐं सॼे जिस्म ताईं पखिड़ियल हूंदा आहिनि। उन्हनि जो कमु हूंदो आहे मैसेज पहुचाइणु। उहो भले जिस्म खां दिमाग़ ताईं हुजे या दिमाग़ खां जिस्म ताईं हुजे, मुख़्तलिफ़ उज़वनि ताईं हुजे, इहो कमु हूंदो आहे नर्वस टिश्यूज़ जो। हिस्टोलॉजी कीअं डिफाइन कंदासीं? इट इज़ द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विद द स्टडी एंड स्ट्रक्चर ऑफ टिश्यूज़। अचो त हाणे फिजियोलॉजी पढ़ूं था। फिजियोलॉजी लफ़्ज़ फ्यूसिस मां वरितो वियो आहे। फ्यूसिस जी माना हूंदी आहे नेचर। ॿियो लफ़्ज़ लाजी आहे, लाजी यानी कि नॉलेज। फिजियोलॉजी में असां छा कंदा आहियूं? मुख़्तलिफ़ उज़वा हूंदा आहिनि जानदारनि जा, उन्हनि जे फंक्शन्स जे बारे में पढ़ंदा आहियूं। मिसाल हिकु इंसान खे वठो। इंसान में मुख़्तलिफ़ उज़वा हूंदा आहिनि। मिसाल हार्ट आहे, हार्ट पंप कीअं करे थी। लंग्स आहिनि, लंग्स साहु कीअं खणनि था। ब्रेन आहे, ब्रेन सोचण जो, कंट्रोल ऐं कोऑर्डिनेशन जो कमु कीअं करे थो। गुर्दा आहिनि, गुर्दा रत खे साफ़ कीअं कनि था। लिवर आहे, लिवर में केमिकल रिएक्शन्स कीअं थियनि था। खाधे जो हाज़मो असांजे अंदरि कीअं थिए थो। इहो सॼो कुझु असां पढ़ंदा आहियूं फिजियोलॉजी में। फिजियोलॉजी इज़ द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विद द स्टडी एंड फंक्शंस ऑफ डिफरेंट ऑर्गन्स ऑफ लिविंग थिंग्स। अचो त हाणे ॿी ब्रांच पढ़ूं था, जेका आहे इकोलॉजी। इकोलॉजी खे असां इन्वायरमेंटल बायोलॉजी बि चवंदा आहियूं। इको जी माना आहे इन्वायरमेंट ऐं लॉजी जी माना आहे नॉलेज। इन मां ख़बर पवे थी त नॉलेज ऑफ इन्वायरमेंट सिंपली जॾहिं असां इकोलॉजी पढ़ंदा आहियूं त इहो ॾिसंदा आहियूं जेके बि लिविंग थिंग्स आहिनि ऐं नॉन लिविंग थिंग्स आहिनि, उन्हनि ॿिनि जो हिक ॿिए सां इंटरेक्शन कहिड़ो आहे। जेके लिविंग थिंग्स आहिनि उनमें प्लांट्स ऐं एनिमल्स अची वञनि था, ऐं नॉन लिविंग थिंग्स में वाटर, एयर ऐं सॉइल। इन्हनि ॿिन्हिनि जो इंटरेक्शन हिक ॿिए सां, मिसाल हवा आलूदगी थी वञे थी त उन सां जानदारनि ते कहिड़ो असरु पवे थो। इकोलॉजी खे कीअं डिफाइन करे सघूं था असां? इकोलॉजी इज़ द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विद द स्टडी एंड इंटरेक्शन बिटवीन लिविंग थिंग्स एंड नॉन लिविंग थिंग्स। त हिते असांजो लेक्चर पूरो थियो। मिलंदासीं ॿिए लेक्चर में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।